वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारां मियांवाली थाने मकरवाल में दहशतगर्दों जो हमलो नाकाम बयान ते पंजाब पुलिस के शाबाश। शहबाज शरीफ बहादुर के मुजाहिरो कदर पुलिस ऑफिसरन के इनाम ॾियण जो ऐलान। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त दहशतगर्दन खे भॼाइण वारनि पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि खे हू ख़राज तहसील पेश करे थो। पुलिस दहशतगर्दी ऐं ॾोहनि जे ख़ात्मे में क़ाबिल फ़ख्र ऐं पहिरियों दस्तो आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ सॼी क़ौम ऐं इदारा हिकु आवाज़ आहे। पंजाब पुलिस जो गुजरात में अगोने वॾे वज़ीर परवेज़ इलाही के घर ते छापो। पुलिस छापे दौरान तलाशी वरिती। परवेज़ इलाही ऐं मोहम्मद इलाही गुजरात वारे घर में मौजूद न हुआ, सिर्फ़ घरेलू मुलाज़िम हुआ। चौधरी परवेज़ इलाही जो चवणु आहे त हुकूमत हुन खे पकड़ण बदिरां दहशतगर्दनि खे पकड़ियो। मोहम्मद इलाही जो चवणु हो त छा पुलिस सदन घर मां भागती जासूस ॻोल्हे रही हुई। पेशावर में आपघाती धमाके के शहीदन जो अंग वधी 100 थी वियो। 221 ज़ख़्मी। सिक्योरिटी कोताही की जांच लाइ आला सतही कमेटी क़ाइम। शुरूआती जांच रिपोर्ट वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ हवाले कई वई। आचा दिहाड़े बहतरी की नमाज़ दौरान आपघाती बम्बार पान के धमाके सां उड़ाए छॾियो, जंहिंजे नतीजे में मस्जिद जो हिकु हिस्सो बि शहीद थी वियो हो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठ कोर कमांडर कॉन्फ्रेंस पेशावर सान्हे जे समूरन शहीदन के भरपूर भेटा। आर्मी चीफ जनरल जो चवणु हो त दहशतगर्दी के वाक़े में मुलविस किरदारनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। बुज़दिलानी कारवायूं क़ौम के अज़्म खे कमज़ोर नथियूं करे सघनि। व्हाइट हाउस पारां पेशावर पुलिस लाइन से मस्जिद में आपघाती धमाके की मज़म्मत। 33 जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार। व्हाइट हाउस नेशनल सिक्योरिटी काउंसिल के तर्जुमान जो चवणु आहे त दहशतगर्दी नाक़ाबिल बर्दाश्त आहे। इबादतगाहुनि खे निशानो बणाइण इंतिहाई शर्मनाक अमल आहे। कराची के तोरंगी अवामी कॉलोनी में सुपर हाईवे जमाली पुलवटा मुबैना पुलिस मुकाबला। 4 जवाबदार जख्मी हालत में गिरफ्तार। पुलिस जो चवणु आहे त गिरफ्तार जवाबदारनि जे कब्जे मां हथियार ऐं मोटरसाइकिलूं हथियूं वियूं। लाइन्स एरिया में पुलिस ने रेड ऑपरेशन दौरान 8 शख्सी माण्हुनि खे हिरासत में वठी छॾियो। मुशाहिदा जारी। दादू में 2 धारदार मुकाबले में 2 बिहारियों के जख्मी हालत में गिरफ्तार करने की दावा। पुलिस को चवणु है त खुदाबाद थाने की हद भिक्का लिंक रोड पर पुलिस मुकाबले में इदरीस नाले बिहारी के जख्मी हालत में गिरफ्तार करे वरितो, जिते मुख्तलिफ 11 केस दाख़िल आहिनि। मोंदर नाके वटि ए सेक्शन पुलिस एक बिहारी के जख्मी हालत में गिरफ्तार कयो, जिनकी सुञाणप ज़मान लवारी तौर थी आहे। बेगपुर में कई बिरादरी के हथियार बंदन हथा कतल थियल बबर बिरादरी के 7 ॼणनि जो केस 48 कलाक गुज़री वञण बावजूद दाख़िल न थी सघियो। इलाक़े में अॼु ॾींहुं दिहाड़े ते सोभ छायल ॻोठ फैसलाबाद में प्लाट जे मालिकी तां टीं बिरादरी के माण्हुनि हमलो कयो, जंहिं सबबि बबर बिरादरी जा 7 ॼणा क़तल थी विया।